निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ चयो आहे त सिहत बाबति अंदरूनी ऐं परॾेही चैलेंजनि खे मुंहुं ॾियणो पवंदो। सॼी दुनिया में सिहत जे मसइलनि जो हल ज़रूरी आहे। वबाई मर्ज़नि खां बचाव जे उपाउ लाइ मज़बूत क़दम वक़्त जी ज़रूरत आहे। मौसमियाती तब्दीलीअ सबबि पाकिस्तान खे $30 अरब जो नुक़सानु थियो। इस्लामाबाद में 2 ॾींहनि वारी ग्लोबल हेल्थ सिक्योरिटी समिट जे इफ़्तिताही तक़रीब में ख़िताब कंदे अनवारुल हक़ काकड़ चयो त पहिरीं आलमी हेल्थ सिक्योरिटी समिट को ठाहिणु पाकिस्तान लाइ एज़ाज़ आहे। सॼी दुनिया में सिहत जे मसइलनि जो हल ज़रूरी आहे। संदसि चवणु हो त सिहत बाबति अंदरूनी ऐं परॾेही चैलेंजनि खे मुंहुं ॾियणो पवंदो। इलाज हर शहरी जो बुनियादी हक़ आहे। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ चयो त पाकिस्तान मौसमियाती तब्दीलियुनि सबबि मुतासिर थींदड़ मुल्कनि में शामिल आहे। मौसमियाती तब्दीलीअ सबबि पाकिस्तान खे $30 अरब जो नुक़सानु थियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।